अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में मां आहियां शफ़ीमंद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। ऐं क़ुरान शरीफ़ विचां खोलियो ऐं जंहिं आयत में नज़र पई आहे त इन खे ॾिसी मां थोरो ड्री त वियो आहियां। चए थो इन्ना मुंज़िलून अला अहल हाज़िल क़रया रिज़्ज़न मिनस समा बिमा कानू यफ़्सिकून। हीअ आयत आहे, पर हिन जी माना इहा आहे त असां हिन इलाइक़े ते को अज़ाब मोकिलींदासीं, छाकाणि त हिते सभई ठग ऐं फुस्क फुजूर कनि था। हीअ मां विचां खोलियो आहे ऐं ज़रूरी न आहे त उहो असांजी ॻाल्हि करे, पर क़ुर हिकिड़ो ज़िंदा किताबु आहे, तॾहिं मां विचां खोलींदो आहे त ऐं वाक़ई ॻाल्हि बि आहे त हिन वक़्तु हिन मुल्क जे सुधारे जो चांद सफ़ा कोन्हे। किथां सुधरंदो? जेतिरी करप्शन, जेतिरो नाइंसाफ़ी ऐं सम्झो त पुलिस बि ॼण हिकिड़ी मलेशिया थी वई आहे हुकूमत जी, जंहिंखे ॿधु कंहिंखे छॾु, कंहिंखे ॿार, कंहिंखे हाफ़ फ्राई। बहरहाल अलाह पुॼंदो सभिनी सां सुधरनि। हे असांजो जेको हींअर प्रोग्राम आहे, इन्हीअ में मां शाह लतीफ़ जो उनवान खयों आहे। शाह लतीफ़ भिटाई फरमाए थो त छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह, न रहंदी संगत न रहंदो चाह, इहा पोख काह जेका कमु अचे क़यामत में। नहमदू व नुसली अला रसूलिल करीम अम्मा बाद व आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त चए थो त तुंहिंजी संगत बि कान्हे, चाह जेको गाॾियूं अथई, पेजारो अथई, हेॾियूं वॾियूं ॾोकड़ पिए थो बैंक में गॾु करे, इहे बि कोन रहंदा। इहा पोख काह जेका कमु अचे क़यामत में। हाणे छा आहे त हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे न, इहे मरण खां पोइ जेके हाय अफ़सोस कंदा न, मरी वियासीं, अलाह साईं सेकंड चांद। अॼु मुंहिंजो सॼो मौज़ू इहो आहे त मरण महिल, साह कढण महिल उते उन्हनि खे जेके सुधरनि नथा ऐं जेके हिन खे अलाह साईं खे राज़ी न जिन कयो आहे, जंहिंजे मथां अलाह ॾमरियल आहे, पोइ रुश्वत जे करे, ठगीअ जे करे, ज़ुल्म जे करे, त पोइ उन्हनि सां छा थो थिए, उहो अलाह ताला क़ुर में इन लाइ एडवांस ॾिनो आहे त जीअं तव्हां हाणे ॾिसो, पोइ उते वञी न चवंदव त साईं हीअ त नई शइ था ॾिसूं। बल्कि उहो दारोगा पुछंदा त जहन्नम में जॾहिं वेंदा न, त जन्नती पुछनि ॾियो ख़बर जहन्नम में उहे ई अज़ाब मिलनव था जेके क़ुर में लिखियल आहे या अलाह जे रसूल चई हा यार बिल्कुलु साॻियो आहे। वरी हे पुछनि भला जन्नत में तव्हांखे उहे ई मज़ा आहिनि जेके क़ुर में आया हुआ, त चवंदा हा दा उहे ई आहिनि। हाणे अॼु असां कयूं था त उते जो वञी ही अफ़सोस कयूं ऐं उते वञी रड़ियूं कयूं त अलाह ताला क़ुर में अॻु ई ॾसियो आहे त उते तव्हां कहिड़ियूं रड़ियूं कंदव, उते तव्हां छा चवंदव, ऐं बिल्कुलु उहे चवंदा। सो तंहिंजे करे आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे हिन दुनिया में पेट भरनि था ऐं मौत जी हुनखे परवाह ई कान्हे का, त कॾहिं थींदो, जे थींदो त अमेरिका वेंदासीं, हीअं कराईंदासीं, दिलि जो ऑपरेशन कराईंदा, इन आसरनि में वेठा आहिनि। छा था चवनि हिन दुनिया में इहे माण्हू जंहिंते अलाह ॾमरियल आहे? यक़ूलून मता हाज़ल वद इन कुंतुम सादिकीन। चवंदा इहो कॾहिं क़यामत थींदी, कॾहिं वाइदो पूरो थींदो, जेकॾहिं सच आहियो त किथे आहिनि, कॾहिं पूरो थींदो? त अलाह फरमाए थो त जॾहिं क़यामत ईंदी, मां यंज़ुरून, इहे रुगो इंतज़ारु था कनि, इला सहीहतन वाहिदन, हिकिड़ी वॾी रड़ थींदी, ताख़ुज़ुम अचे पकड़ींदनि, वहूं यख़िस्मून, ऐं ओॾी महिल इहे पाण में विढ़ंदा हूंदा पिया, फ़ोनुनि ते पिया ॻाल्हाईंदा। हाणे एॾी वॾी रड़ छा आहे? वाइब्रेशन आहे। हे जेका तव्हांजी दिलि आहे, इहा ॿाहिरीं वाइब्रेशन गैस जॾहिं धमाको थींदो आहे त दिलि ॾकी वेंदी आहे न, या ॾके छो थी? इहा वाइब्रेशन थी। पर हूअ जेका रड़ थींदी, एॾी हुनजी इंटेंसिटी घणी हूंदी जो इहा दिलि सहंदी कान, फाटी पवंदी। फाटंदो त माण्हू विसामी वेंदो। पोइ चए थो अलाह साईं जॾहिं उहा रड़ थींदी, या क़यामत ईंदी ओचितो, या मौत ईंदो ओचितो, ॻाल्हि साॻी आहे न। हिकिड़ी त क़यामत ईंदी त ओवरऑल थींदो, या कंहिं इलाइक़े ते अज़ाब ईंदो ओचितो थींदो, पर माण्हूअ जो मौत बि त क़यामत आहे न। त चए थो जॾहिं तुंहिंजो टाइम मौत जो ईंदो त फला यस्ततीऊन तोसियतऊं वला इला अहलिम यरजून, त ओचितो ईंदो, पोइ चाहे ॿिन्ही टिन्ही मां जेका बि शइ अचे, चए थो तव्हांखे एतिरो टाइम कोन मिलंदो जो तव्हां वसियत कयो त अबा छोकिरा पुट हो बैंक MCB में हेतिरा पैसा आहिनि, फलाणे में हेतिरा आहिनि, हुन वटि हेतिरा आहिनि, हुन में 5 करोड़ अथई, इहो टाइम बि कोन मिलंदो। इहे पैसा ई तव्हांजा ॼण अननोन थी वेंदा।
वला इला अहलिम यरजून, ऐं घर बि मोटी कोन सघंदव जॾहिं उहो टाइम ईंदो तव्हांजी मौत जो अचे या क़यामत अचे या रड़ अचे। हता इज़ा जा अहदुमुल मौत, पोइ छा थींदो, हाणे जो मौत थींदो त मौत जो प्रोसेस छा आहे त तव्हांखे फ़रिश्ता ईंदा जेके साहु कढण वारा, छो त हुनखे रूह खणी वञिणो आहे न मथे, रूह खे टंगू ऐं पेर त कोन्हनि जो आसमान ते पाण ई वेंदो। त उहो जेको रूह कढंदा उन्हीअ खे खणी ऐं जन्नत में पखीअ में विझंदा, अच्छे पखीअ में, ऐं उहो पखी बि पाण खे ईअं सम्झण मां मुकमल माण्हू आहियां, खाईंदो पीअंदो पाण में कचहरी कंदा। वरी शहीदनि खे खणी ईंदा मथे रूहनि खे ऐं साए पखी में विझंदा, और उहो अलाह सां गॾु अर्श ते रहे थो, छो उनजो शान वॾो आहे, पर उहो बि जन्नत में घुमे फिरे थो अची वञे थो। ऐं जेके जंहिं ते अलाह ॾंबरियल आहे उन्हनि खे वरी कारे पखीअ में विझी ऐं वञी जहन में छॾींदा आहिनि ऐं उते घुमंदो पिया उनखे पिया फेराईंदा आहिनि। पर इन टिनि पखियुनि खे न हिननि खे एक्चुअल पोज़ीशन जन्नत में थी मिले, न हुननि खे वरी एक्चुअल फिज़िकल टार्चर थिए जहन में, सिर्फ़ु हुनजी टूअर थींदी आहे तोखे हीअ सज़ा मिलंदी या हिननि खे चवंदा तव्हांखे हीउ घरु मिलंदो। त जॾहिं हिननि खे छा थींदो आहे, जॾहिं मौत ईंदो आहे त पहिरियों स्टेप आहे त सकरात शुरू थींदी ऐं फ़रिश्ता नज़र अची ईंदा, त उहे जेके फ़रिश्ता आहिनि उहे हिन खां रूह खे कढंदा आहिनि। जे नेक माण्हू आहे त फ़रिश्ता उहो फ़रिश्तनि जो ॿियो ग्रुप आहे चवंदसि त सलाम अलैकुम तिब्तुम, चई वाह जो साईं तव्हां कमु कयो आहे, नेक माण्हू आहियो, अलाह तव्हां सां राज़ी आहे, हलो तव्हांखे जन्नत, इहे लफ़्ज़ था चवनि। ऐं हू वरी जेके ॾमरियल आहे जंहिंते अलाह, उहे वरी छा चवंदा, उहे ज़िद था कनि। हू छा चवंदा, हता इज़ा जा अहदहुमुल मौत, जॾहिं इन्हनि खे मौत अचे थो या सकरात शुरू थींदी, काल रब इरजूनी, चवंदा अलाह साईं सेकंड चांस ॾे या असांखे थोरो देरि छॾियो। छा कंदे, लअली अमल सालिहन फ़ीमा तरक, छो त मां वञी नेक अमल करे अचां जेके छॾिया, मां माण्हुनि जा पैसा खाधा आहिनि मोटायां, कंहिंसां मूं ज़ुल्म कयो आहे माफ़ी वठां, माना इहे कयां, त चए थो त मूंखे छॾ त मां वञी नेक अमल कयां। पोइ अदा हाणे नेक अमल तूं हेॾा किरोड़ गॾु कया आहिनि अरब, हाणे इहे तूं कलाक ॿिनि में इनखे डिस्पोज़ कीअं कंदे? त फ़रिश्ता सकरात वारा जेके अचनि था उहे चवंदा कल्ला, चवंदो साईं माफ़ु कर, असांखे इजाज़त कान्हे, इन हा कलिमतुन वो क़ाइल हुआ। अलाह थो फरमाए त इहा गुफ़्तगू हर ॾमरियल जंहिंजे मथां अलाह ॾमरियल आहे उहा हर वक़्तु इहो गुफ़्तगू ज़रूरु कंदो सकरात में त मूंखे छॾियो मूंखे छॾियो मूंखे छॾियो, ऐं थोरी देरि लाइ छॾियो, हिकु ॾींहं लाइ छॾियो, पोइ निकिरे नथो न, पोइ वरी उहे फ़रिश्ता पादर था हणनिसि, अदबारहम वुजूहम, चहिरे ते हणनिसि था पुठियां। हाणे इहो सकरात में हू हीअं ॾकंदो पियो, पर थींदो छा आहे त इहा सीन कम्यूनिकेट न करे सघंदो, गर गर कंदो, ॻाल्हाईंदो न थींदुसि गर 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 गर, पर ॾसींदो, चवंदो त मां हुनखे ॾसियां त मूंखे फ़रिश्ता कुटनि था, उते ॾकंदो पियो, माण्हू चवंदा त हिनखे तकलीफ़ थी थिए मौत में, तॾहिं थो लुॾे पियो। त इहो ज़रूरु हुनखे तॾहिं निकिरे नथो, छो त जॾहिं चए थो मां जिस्म मां निकिरी वियुसि त पोइ बसि पोइ वरी जिस्म में त वापसि कोन ईंदुसि, त मां अंडू कीअं कंदुसि। सो अलाह चए थो कल्ला इन हा काइलतुन कलिमतुन काइला, इहा गुफ़्तगू करे थो, ऐं इहे सभु ते अलाह ॾमरियल आहे, इहे गुफ़्तगू कंदा। म्यूं वराहिम बरज़खुन इला योम युबसून, ऐं पोइ इन्हनि खे खणी वञे बरज़ख में छॾिजे थो जेसि ताईं क़यामत थिए। बरज़ख छा आहे, माना इहो ॾसियोमांव, अछे पखीअ में वञे थो, घुमे फिरे थो, साए पखीअ में शहीद विझे थो, ऐं कारे पखीअ ते इन ॾमरियलनि खे जंहिंजे मथां अलाह ॾमरियल आहे, ऐं उहा उन्हनि जी स्टेट इहो पखीअ वारी स्टेट रहे थी जेसि ताईं अलाह ताला योम युबसून क़यामत कंदो ऐं हिन जा जिस्म ठहंदा। ऐं जेको जिस्म ठहंदो उहो हीउ न हूंदो बल्कि 150 फुट खनि वॾो हूंदो, इहो उहो जिस्म जेको आदम अलैहिस्सलाम जो हो। त अलाह फरमाए थो त इहो बरज़ख माना इहो पखी वारी स्टेटस में रहंदा जेसि ताईं हिन खे जिस्म मिलंदो ऐं क़यामत बर्बाद थींदी। अलाह फरमाए थो त जॾहिं अचनि था हुन खां फ़रिश्ता रूह कढणु, त अलाह चए थो वलउ तरा, माना इहा सीन तव्हांखे ॾिसण में नथी अचे, पर जेके तव्हांखे ॾिसण में अचे न त तव्हां हीअं ॾिसंदव, इज़ ज़ालिमून फ़ी ग़मरातिल मौत, त जॾहिं उहो ज़ालिम उन्हनि जो मौत जो सकरात शुरू थी थी वञे, मलाइकतु बासितू ऐदीहिम आख़िरिजू अनफुसकुम, त उन्हनि खे सकरात में जेके मलाइक अचनि था साह करणु, त चवंदा हल रूह निकिरी आहे ॿाहिरि, हलिया आख़िरिजू अनफुसकुम अलियम तुज़ौन अज़ाबल हुन बिमा कुंतुम तक़ूलून अल्लाह गैर लक, अॼु तोखे बुछड़ो अज़ाब ॾिनो वेंदो, ख़्वारी ॾिनी वेंदी, छाकाणि त तव्हां अलाह इन सबबु जो ई अलाह ते नाहक कंदा हुआ, ऐं चवंदो अलाह माना जॾहिं तव्हां हराम पे खाधो त अलाह जो ख़ौफ़ ई न पियो थिए तव्हांखे, त अलाह तव्हांखां हिसाब वठंदो, जॾहिं कमीशनूं वरितल पे ढिढ पिया भरियव त ओॾी महिल तव्हांखे अलाह जो ख़ौफ़ न पियो थिए, कंहिं माण्हूअ खे मारायो पिया, कब्ज़ा पे कयव, प्लाटनि ते कब्ज़ा पे कयव, ओॾी महिल अलाह जो तव्हां ख़ौफ़ न पियो थिए, ऐं अलाह ते चवंदा अलाह गफ़ूर रहीम, इहो आहे त
तक़ूलून अल्लाह गैरुल हक़, माना अलाह बख़्शींदो बाबा, अलाह बख़्शींदो। वरी पोइ छा कंदो, दिलि खे छंडे हणण लाइ कंहिं ग़रीब खे 5,000 ॾींदो, कंहिंखे 2,000 ॾींदो, कुझु कंदो मिड़ई, इहो चवंदो ॼणो असां कयूं था। कुंतुम आयाती तस्तकबिरून, ऐं क़ुर खां तव्हां तकबुर कयो। तकबुर केरु कंदा, जो हिनखे पढ़े नथो त अलाह चवे छा थो, इहो तकबुर आहे। तव्हां ॾे कॾहिं को गवर्नमेंट जो हिकिड़ो लेटर अचे, तव्हां हीअं चओ छॾीस कोन थो पढ़ा, माना मां तकबुर आहे, मुंहिंजी वॾी सिफ़ारिश आहे, मां जेको आहे सो वॾा वॾा मिनिस्टर या जेके आहिनि से मुंहिंजे पोयां छाजा लेटर वेटर वांगुरु, इहो तकबुर आहे। त हे क़ुर खे न सम्झी पाइण बि अलाह चए थो व कुंतुम आयाती तस्तकबिरून। पोइ चए थो वलउ तरा यतवफ़ल लज़ीन कफ़रू, पोइ इहो चए थो जेको इहो जिन ज़ुल्म कयो आहे ऐं अलाह जन ॾमरिया, हाणे चए थो तव्हांखे उहा सीन नज़र अचे त उहे फ़रिश्ता उन खां रूह था कढनि, त पोइ नथो निकिरे, पोइ माण्हू थो ॿधे त मूंखे टाइम ॾियो, मूंखे कुझु मां अंडू करे अचां। अल मलायकत यज़रबून वुजूह अदबारन, पोइ फ़रिश्ता ॾंडा था ठोकिनसि उनखे पुठियुनि ते ऐं चेहरनि ते। क़ुर थो चवे न, हे क़ुर आहे त अल मलायक यज़रबून माना धक हणनिसि था, वुजूह माना चेहरनि ते, अदब पुठीअ ते, ऐं चवंदा ज़ूकू अज़ाबुल हरीक, ऐं चवंदा त अॻिते हली बाहि जो ॿरंदड़ बाहि जो मज़ो चखजांइ। नुफ़िख़ फ़ी सूर, पोइ हाणे इहो केस थी वियो, हे बरज़ख़ में हलिया विया ऐं उते रहंदा। पोइ हाणे अलाह जी मर्ज़ी आहे, करोड़ साल रहाए, लख साल रहाए, पर जॾहिं क़यामत थींदी त व नुफ़िख़ फ़ी सूर, त पोइ अलाह हिकिड़ी सूर फूकींदो, फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून, त क़ब्रुनि मां निकिरी ऐं अलाह ॾे डोड़ंदा। क़ब्र मां कीअं निकिरंदा, छाकाणि जिस्म त ॻरी वियो, लुड़ी वियो, ऐं सम्झो त तक़रीबन 50-60% माण्हू त जेको सो पंहिंजो साड़ाए था छॾनि, साड़नि था। तंहिंजे करे इहो जेको बि क़ब्र जो जेको अज़ाब आहे, इहो सकरात में थी थो वञे, छो त पोइ त हाणे हिंदू साड़े था छॾनि, पोइ हुनखे क़ब्र जो अज़ाब कोन थींदो। अंग्रेज़ साड़े था छॾनि, क्रिश्चियन बि तक़रीबन साड़े था छॾनि, पोइ हुनखे क़ब्र जो अज़ाब कोन थींदो। इहो अज़ाब आहे सकरात वारो। हाणे छा थो थिए त असांजो जिस्म त ॻरी वियो, ख़तमु थी वियो, सड़ी वियो, लेकिन इन सॼे जिस्म में हिकिड़ी नंढिड़ो मालिक्यूल आहे जंहिंजो नालो आहे अजबुल ज़नब। इहा उहो नंढिड़ो मालिक्यूल आहे जंहिं मां हिन जो जिस्म वापसि ठहंदो, पर इहो ज़रो सड़े नथो, इहो डिस्ट्रॉय नथो थी सघे। त चए थो त उहो अलाह साईं जो सूर फूकींदो, त उहो ज़रड़ो जिथे बि हूंदो, पोइ समुंड में आहे ऐं किथे सड़े हुन खाक खे दरिया में उछलिया अथनि, जिथे हूंदो उन मां माण्हू निकिरी पवंदो, जंहिंखे चऊं था क़ब्र। चए थो निकिरण सां इला रब्बिहिम यंसिलून, ऐं डोड़ंदा वठी, केॾे डोड़ंदा, उन्हनि खे ऑटोमेटिकली उन्हनि खे डायरेक्शन मिलियल हूंदो, तव्हांखे हिते जमा थियणो आहे, बसि इन डुकंदा वेंदा गलियुनि मां, ॼण उन मैदान ते जिथे हुनखे अचिणो आहे उते पहुचंदा। कालू या वई लना मम बस न मरकदना, चवंदा हाय घोड़ा हाय घोड़ा, हे असांखे वरी नई सही कंहिं पैदा कयो आहे ऐं असांखे कंहिं उथारियो आहे। त चयो वेंदो हाज़ा मा वअद रहमान व सदक़ल मुरसलून, चई इहो त अलाह जो वाइदो, तव्हां क़ुर में हे क़ुर जी आयत आहे न, त पोइ चईसि अलाह जो इहो वाइदो ऐं अलाह जे रसूल साहिब सच चयो, इहा शइ थिए थी। ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। अर्ज़ी आहे त मां हिन अॼोको जेको प्रोग्राम आहे, लास्ट बटन, सुभाणे आख़िरी प्रोग्राम आहे, त अॼोको प्रोग्राम आहे त अलाह साईं जे आॾे जेको असीं पछताईंदासीं वञी, उहो अलाह क़ुर में तव्हां हीअं चवंदो हीअं चवंदो। हाणे अचे थो त चए थो अलाह साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम, फ़इज़ा नुफ़िख़ फ़ी सूर फला अंसा बैनहुम, माना वॾी इंपॉर्टेंट आयत आहे। चए थो जॾहिं उथंदा न क़ब्र मां ऐं डुकंदा वठी, त फला अंसा बैनहुम, माना मृत जा रिश्ता न्यूट्रल थी वेंदा। पुट खे ॾिसंदो करे पुछंदो तूं कीअं आयो आहीं, यानी उहा जेका प्यारु मोहबत भाउरनि जो, पुटनि जो, धीउनि जो पाण में आहे, उहो ख़तमु थी वेंदो। यौमज़ी वलायत सालू, न वरी हिक ॿिए खां पुछंदा त छोकिरा तूं वरी कीअं मोह आहीं, कीअं आयो आहीं, तोखे कीअं थियो, छा थियो, वज़ीर थिए कोन थिए, इहो बि कोन पुछंदा। वक़िफ़ुम इन्नहुम मसऊलून, त वरी चवंदा आहिनि की बिहारियो हिकिड़ो उन खां सुवाल था पुछूं, मालकुम ला तनासरूं बल हुमुल यौम मुस्तस्लिमून, चवंदो त तव्हां हिते माइट मिट गॾु आहियो, हिक ॿिए जी मदद छो नथा कयो, कोन कंदा, छा रिश्ता ख़तमु थी विया। बल हुमुल यौम मुस्तस्लिमून, पर अॼु उहे कंधु नुमाईंदा, बसि कंदासीं, ग़लती थी वई, अलाह सां ग़लती थी वई। अकबल बादुम अला बाद यतसालून, त इते हिकिड़ा जेके ठग आहिनि अॼु हिन दुनिया में, जेके कूड़ा पीर थी पगड़ पाए वेहनि था ऐं माण्हुनि खे पेरे था पवराइनि ऐं गोॾनि ते हथ रखाइनि था, उहे जेकॾहिं उन्हनि खे ॾिसी ऐं माण्हू बेइज़तो कंदा, चए थो त हिक ॿिए सां सुवाल करे चवंदा कालू इन्नकुम कुंतुम तातून अनिल, चई तव्हां वॾा पावरफुल हो ऐं तव्हांखे पावर हो, या तूं वॾो को पीर थियो वेठे हैं, माण्हुनि खे पेरे पवराईंदे हैं, या सियासी तौरु ॾाढो हूंदे हैं, ऐं असांजे अॻियां तव्हां ईंदा हो ऐं असांखे गुमराह कंदा हो।
उहे सरदार चवंदा कालू बल लम तकून मोमिन चई असांजे ॾोह न ॾियो, तव्हां ख़ुदि ईमान कोन आंदो, तव्हांखे मना कयो त तव्हां क़ुर पढ़ो आहे, जे तव्हां क़ुर पढ़ो आहे त असांखे थुक हणो आहे त तव्हां सही असांखे छो था पहिरीं पवरायो, तव्हांखे पवनी कोन चई तव्हां पाण क़ुर कोन कयो। वमा कान लना अलैकुम मिन सुल्तान, असांखे हींअर तव्हां ते को ज़ोर त कोन हो, असीं तव्हांखे चवंदा त कोन बंगलनि ते अचो या उहो पीर ठग चवंदा त असीं तोखे चयो त असांजे आस्थाने ते अचो ऐं असांखे चंदा ॾियो ऐं ॾोकड़ ॾियो त असां पेजारा वठूं। बल्कुन तुम क़ौमन तागीन, तव्हां पाण हद खां लंघंदड़ो, हाणे असांखे था फासरायो, पंहिंजो गुनाह असांजे मथां था हणो। हक़ अलैना कौल रबिना, बाक़ी अलाह असां सां फ़ैसिलो करे चुको आहे। इना ला ज़ाइकून, जेको असांखे अज़ाब मिलणो आहे असां चखंदासीं, बाक़ी असां तव्हांखे गुमराह ज़रूरु कयो, असां तव्हांखे गुमराह कयोसीं। अॻुवई नाकुम इना कुना गामी, असीं पाण गुमराह हुआसीं, अञा कॾहिं क़ुर खे माना सां पढ़ी कोन ॾिठो। इनहुम यौम ज़ीन फिल अज़ाब मुश्तरिकून, पोइ अलाह चए थो अॼु इहे ॿई अज़ाब में हिक ॿिए सां इश्तराक कंदा, शेयर कंदा अज़ाब ॿई। बरज़ू लिल्लाह जमीअन, वरी अलाह जे आॾो लंघंदा। फ़क़ाल ज़ूफ़ा लिल्लज़ी नस्तकबरू, हाणे उहे जेके पाण खे हिते कमज़ोर था सम्झनि ऐं उन्हनि खे चवंदा जेके वरी तकबुर कंदा त असां ई सभु कुझु आहियूं, पोइ चाहे सियासतदान हुजनि, वॾेरा हुजनि, पीर हुजनि, या इहे जेके ठग मौलवी हूंदा आहिनि जेके माण्हुनि खे शिरक कराईंदा आहिनि, तकीरूं करे ॾोकड़ वठंदा आहिनि, त इन्हनि खे चए थो मुतकबिर। इहे सभई इहे कैटेगरी मुतकबिर ऐं ज़ईफ़ जेके पोयां लॻनि त उहे ज़ईफ़ चवंदा इन्हनि खे इना कुना लकुम तबन, चई बाबा असां त तव्हांजे पोयां हलियासीं, तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी असां इहो कमु कयो। हल अंतुम मुग़नून अन्ना मिन अज़ाबिल्लाह शइ, त पोइ हाणे भला घटि में घटि अलाह जे अज़ाब खां एॾी तकबर हो हिन दुनिया में त तव्हां हाणे त असांखे अलाह जे अज़ाब मां कुझु त छॾायो न, ॾोही त तव्हां आहियो, असां तव्हांजे पोयां लॻासीं। त हू चवंदा कालू लव हदान अलाह हदैना, चई बाबा असांखे अलाह हिदायत कान ॾिनी, अलाह असांखे सम्झ न ॾिनी तॾहिं त क़ुर कोन पढ़ी ॾिठोसीं त अलाह छा थो चए, ऐं जेकॾहिं असांखे इहा सम्झ अलाह ॾिए हा त असीं अलाह हदैना तव्हांखे बि ॾसियूं हा। हाणे ॾोह अलाह ते था हणनि, सोचे थो चवनि थो हाणे बसि कयो सवाउन अलैना, हाणे ॿिन्ही लाइ ॻाल्हि साॻी आहे। अजेज़ा रड़ियूं कयो, कूकूं कयो, असांखे थुकूं हणो, अम सबरना, या तव्हां सबुरु कयो, माल ना में मही, हितां कोन निकिरंदासीं, जेको वणेव सो कयो। हाणे जेके काफ़र आहिनि इहे हिन क़ुर खे पढ़नि कोन था, माना काफ़र माना जेको फेल थी नापास थी जहन्नम में, उनजो नालो थो वठां, पोइ चाहे मुस्लमान काफ़र आहे या को हिंदू काफ़र आहे, सभई त इहे काफ़र चवंदा दुनिया में लन नो मिन बिहाज़ल क़ुर वला बिल्लज़ी बेन यदई, चए थो असां हिन खे कोन मञींदासीं ऐं न वरी अॻियनि क़ुर खे मञींदासीं। वलउ तरा इज़ ज़ालिमून मौक़ूफ़ून इंदर में, पोइ अलाह जे आॾो जॾहिं वञी पेश थींदा इहे माण्हू जेके हिते नथा मञनि त उते छा ॾिसंदा। योम तरल मोमिनीन वल मोमिनात, त जॾहिं जहन्नम इहो क़यामत जो जॾहिं निज़ारो थींदो न त उन वक़्तु हालत हूंदी माण्हुनि सां, पर ॾिसंदा त कुझु मोमिन ऐं मोमिनियाणियूं यसा डुरंदा पई वेंदा, नूर हुम बेन ऐदी ईमान हुम, उन्हनि खे चौधारी हिकिड़ो फूकणे वांगुरु हिकिड़ो हूंदो जंहिंजे अंदरि नूर हूंदो ऐं एसी हूंदी, उन में पिया घुमंदा डुकंदा वेंदा ऐं घुमंदा पिया वेंदा, ऐं उन्हनि खे ख़ुशख़बरी मिली वई आहे जन्नत जी, माना उन्हनि खे डिग्री मिली वई जन्नत जी। लेकिन जेके मुनाफ़िक़ आहिनि उहे इन जा मामा हूंदा, चाचा हूंदा, इन्हनि जूं धीअरियूं हूंदियूं या पुट हूंदा, त ख़ानदान में कुझु त माण्हू जन्नत में वेंदा, त ॿोयां ॿिया जेके मुनाफ़िक़ फेल था थियनि उहे उनखे ॾिसी सुञाणंदा। योम यक़ूल मुनाफ़िक़ून वल मुनाफ़िक़ा लिल्लज़ीना आमनू, उन्हनि खे ॾिसी चवंदा अंज़रू बीहो बीहो बीहो, काॾे था डुकंदा वञो, तरसो। अंज़रू न असांजे लाइ इंतज़ारु कयो, नक़्तबिस में नूर कुम, इहो जेको तव्हांखे एसी मिलियल आहे जंहिं अंदरि इन फूकणे में तव्हां वञो पिया तकिड़ा, इन मां असांखे इन नूर मां थोरो टुकड़ो ॾियो। त हू चवंदा आहिनि माइट कील अर्जियूं वरा को फलतम नूर, चए हितां हिन मां त असां नथा फाड़े सघूं, उहो पोयां जितां असांखे मिलियो आहे न उहो पोयां तव्हां डुको ऐं उतां वञी वठो। सो भॼंदा पोइ हिते फ़ज़ुरिब बइनहुम बिसूरिन लहू बाब, जीअं उन जाइ ते पहुचंदा त यकदमि इनविज़िबल भित लॻी वेंदी, उन विच में दरवाज़ो हूंदो, बातिनू फ़ी रहम, अंदरि उहो एसी ऐं इहे सभु शयूं पोइ मिलंदियूं, व ज़ाहिरू मिन किब्र अज़ाब, ऐं ॿाहिरि इन खां एॾी अज़ाब हूंदो जो न पाणी हूंदो, एॾी हालत हूंदी, एॾी गर्मी, ट्रामे जहिड़ी धरती हूंदी, त भित जो लॻी वई त हाणे अंदरि वञी वञण ई कोन था ॼण, वरी भॼंदा पोइ हिते हुन साॻे फूकणे वारे ॾे अंदरि। हाणे मां फूकणो नालो थो पर नूर जो हेवलो हूंदो, नूर जो हिकिड़ो लेयर हूंदो जेको हुनखे पकड़ियल हूंदो। युनादून हम, चवंदा बीहो बीहो बीहो,
चई यार कमाल आहे, तव्हां असांखे ॾियो कोन था, हुतां बि कोन मिलियो, अलम नकुम माकुम, चई असांखे सुञाणो कोन था, मां तुंहिंजी धीउ आहियां, मां तुंहिंजो पीउ आहियां, हिक ॿिए जा रिश्ता ॾसींदा हुते, हाणे रिश्ता ॾसींदा। कालू भला चई बाबा असांजो रिलेशनशिप तव्हां जी असांजी मूंखे ख़बर आहे, मां अंदरि हूंदी हुन में नूर में त धीउ खे चवंदी हा मूंखे तो मां तोखे ॼणियो आहे, तोखे कोन थी सुञाणा। पर ॻाल्हि इहा आहे त वला किन कुम फतन तुम अनफुसकुम, चई तव्हां जेको आहे न पंहिंजे पाण खे मुसीबत में अमड़ विधो, उहा त रबस तुम, ऐं तव्हां पिया इंतज़ारु कयो अञा मां जवान आहियां या मां जवान आहियां हाली त खाई वठां, ऐं जॾहिं तव्हां रुश्वतूं पे वरितियूं, ढिढ पे भरिया, ओॾी महिल चयो त हाणे ॾिसूं था अलाह खे परचाईंदासीं, रब तब तुम, पर इहो तव्हां इन लाइ कयो त तव्हांखे शक हो त हिसाबु थींदो अलाए न थींदो, ग़रत कुमुल अमानीअ, ऐं तव्हांखे पंहिंजे ख़्वाहिशनि धोखो ॾेई छॾियो, हता जा अमरुल्ला, जेसिताईं तव्हांजो मौत अची वियो, ग़र कुम बिल्लाहिल गुरूर, ऐं तव्हांखे धोखो बि शैतान या तव्हांजी सोच ॾिनो आहे, जंहिंजे करे हाणे हिन मंज़िल ते पहुता आहियो। पोइ छा थो थिए, यक़ूल लज़ीन नस्तुदिफू लिल इस्तकबरू, पोइ इहे वरी जॾहिं वेंदा मैदान ते ऐं हुननि खे टिकेट मिली आहे जहन्नम जी या जहन्नम जे अंदरि, त उहे ज़ईफ़ उन्हनि तकबर करण वारनि खे चवंदा ठगनि खे, लौला अंतुम लकुन्ना मोमिनीन, जेकॾहिं तव्हां इहे कूड़ियूं तक़रीरूं न कयो हा त असां मोमिन हुजूं हा, तव्हां क़ुर असांखे ॿुधायो कोन, ऐं कूड़ियूं क़ुर अॻियो रखे हिकिड़ी आहे त पढ़ंदा, पोइ वरी कलाकनि जूं तक़रीरूं, साईं फलाणे बुज़ुर्ग हीअं चयो, गोस पाक का धोबी इहे स्टोरियूं ॿुधाए असांजा तव्हां लाह कढी छॾिया, जे तव्हां न हुजो हा त असीं मोमिन थियूं हा। त हो छा चवंदा इहे तकबर करण वारा इन्हनि खे, चए थो न हुन सदद ना कुम अनिल हूंदा, चई यार मथो छो था खाओ, असां तव्हांखे झलियो हो छा त क़ुर पढ़ो न पढ़ो माना सां, ख़ुदा क़ुर खे चए हाणे असां मां इन लाइ थो चवां माना सां, जो असांखे अरबी कान थी अचे त माना सां पढ़ंदासीं न, कलामुल्ला अरब त कोन चवंदा, हू त चवंदा तव्हांखे क़ुर खां असां झलियो हो, बसि जाकूं जॾहिं क़ुर तव्हांजे घरनि में पियो हो, मौजूदु हो तव्हां वटि, भले कुंतुम मुजरिमीन, तव्हां पाण ॾोहारी हो, जे क़ुर पढ़ो आहे त तव्हां असांजे पोयां लॻो आहे, भई असांखे त आख़िरत ते यकीन कोन, असांखे त ॾोकड़ पे खता, हाणे तव्हां चंदो न ॾींदव मूंखे, नज़राना न ॾींदव असांखे, त असीं अमीर किथां थियूं पिया, असांखे त पंहिंजी लालच हुई, पर तव्हांखे कंहिं झलियो जो हाणे असांखे था ॾोही कयो। त वकाल लज़ी नस्तुदिफू लिल अख़बरू, त वरी इहे जवाबु चवंदा इन्हनि ठगनि खे, चवंदो वाह वाह, भल मकरु लैल व नहार, तव्हां ॾींहं राति असां सां मकर कंदा, यूट्यूब ते ईंदा हो, ओताकनि ते घुराईंदो, इस्तामरून अन नकफुर बिल्ला, ऐं असांखे चवंदा हो त अलाह सां कुफुर कयूं, न ज लहू अंदादा, ऐं शिरकू कयूं, मोलनि खां घुरूं, त फलाणो वॾो बुज़ुर्ग मोल आहे, पोइ असरू नदामत लमा रहूल अज़ाब, पोइ अलाह फरमाए थो त पोइ आख़िर जॾहिं ॻीचीअ में ॻटु पवंदनि त पोइ उन खां सवाइ जेको आहे सो अफ़सोस में वेंदा जॾहिं अज़ाब ॾिसंदा। त जॾहिं फ़रिश्ता हुननि खां पुछंदा त तव्हांजो रड़ियूं कयो था, अलम तकुन आयाती तुतला अलैकुम, छा क़ुर तव्हांखे कंहिं पढ़ी कोन ॿुधायो, हाणे अरब खे त अरबी में ॿुधायां, पर असांखे चवंदो तव्हांखे क़ुर जी आयत, तव्हांखे साईं मां त अनपढ़ियल हुउसि, मां ॿकरियूं चई ॿकरियूं चारींदे, पर तोखे कंहिंजे पुट धीउ या पाड़े वारे कंहिं तोखे माना बि क़ुर जी चंद आयतुनि जी कोन ॿुधाई, फ़कुन तूं बिहा तूं कज़बून, ऐं पढ़ी न ॿुधायूं वयूं, ऐं तव्हां जेको आहे सो उन्हनि खे कूड़ो चवंदा हो, माना कूड़ो कोन चवनि था, क़ुर खे न चवंदा, पर जेको अलाह जी ॻाल्हि ॿुधाई ई कोन थो त माना हुनखे अहमियत ई कोन थो ॾिए, इहो कूड़ आहे न करणु, त माना इहो कूड़ो आहे, जे अहमियत हुजे सच सम्झनि त ज़रूरु माना कनि ॿुधनि त अलाह छा थो चवे। कालू रबना ग़लबत अलैना शिकवतना व कुन्ना क़ौम ज़ालिम, चई त ॻाल्हि तुंहिंजी अलाह साईं सची आहे, असांजो निभाग असांखे चढ़ी वियो ऐं असां गुमराह थी वियासीं, इहो निभाग हो, असां निभाग में असां इहो थी वियो। पोइ छा था चवनि, हाणे इहे सभु अफ़सोस जूं आयतूं आहिनि त इहे इन खां बचो, हाणे खां ई इन जो ख़्यालु रखो, चए थो वलव तरा इज़िल मुजरिमून नाक़िसू रूस मिन रबिम, ऐं पोइ उन महिल गुनाहगारनि खे तव्हां ॾिसंदो त पंहिंजा कंध हीअं ऊंधा करे रब वटि वेठा हूंदा, ऐं ॿाहूं ॿधी छा चवंदा, रबना ए अलाह साईं, ए रब साईं, अबसरना, हींअर ॻाल्हि सम्झ में अची वई आहे, बसि समेना, ऐं ॻाल्हि ॿुधी बि अथऊं, तंहिंजे करे हाणे असांखे सम्झ में अची वियो आहे, बसि हिकिड़ी महिरबानी कर, फर्ज़ न असांखे हिकिड़ो सेकंड चांस ॾे, न महिल सालिहनि असां वञी नेक अमल कंदासीं, इना मूकनीन, हाणे असांखे यकीन अची वियो आहे त तुंहिंजो असांखे करिणो छा हो, इन जो यकीन पहिरीं कोन हो, तॾहिं त असां ठगियूं कयूं, तॾहिं त असां रुश्वत पे खाधीसीं। पोइ अलाह साईं इहो मैदान हशर जो किसो ख़तमु कंदो, पोइ जेके वीज़ाऊं मिलंदियूं पोइ उन्हनि खे टोलनि जा टोला जहनम में मोकिलींदा, हाणे जहनम जा दरवाज़ा बंदि पिया आहिनि, चए थो सीकल लज़ीन कफ़रू, सीकल लज़ीन माना इन्हनि खे केरु गाइड करे वठी वेंदो जहनम जे रस्ते ॾे,
इला जहन्नम ज़ुमरा टोला टोला करे वेंदा हता इज़ा जाऊहा फुतियत अबा जीअं पहुचंदा दरवाज़ा खुलंदा त काल लम ख़ज़नो त एॾी रश ॾिसी उते जेके बीठल आहिनि फ़रिश्ता जंहिंखे चइजे थो दारोगो पुछनि थो अलम यातिकुम रुसुलुन मिनकुम यतलून अलैकुम आयात रब्बिकुम चए थो तव्हां वटि को रसूल कोन आयो हो जो तव्हांखे क़ुर पढ़ी ॿुधाई उहा युनज़ुरूनकुम लिका योम ग़ाज़ा ऐं अॼोकी जेके सीन आहे उहा क़ुर में तव्हांखे कोन ॿुधाई त ईअं थींदो हाणे ॾिसो न क़ुर में इहा सीन लॻी पई आहे त इहो पुछे थो उन खां फ़रिश्तो त तव्हां अचो था जहन्नम में हे तव्हांखे सीनूं तव्हां कोन पढ़ियूं ऐं तव्हांखे रसूल कोन मिलियो छा कालू भला चवंदा न साईं अलाह जो रसूल बि आयो ऐं क़ुर बि मौजूदु हो ऐं शायदि हाणे त असां त कोन पढ़ियो पर इहे सीनूं ज़रूरु हूंदियूं क़ुर में वलाकिन हक़त कलिमतुल अज़ाब अल काफ़रीन पोइ चयो वेंदो त ठीकु आहे हाणे तव्हां पंहिंजे हथ सां पंहिंजो कारो मुंहुं पाण कयो आहे तंहिंजे करे हाणे जहन्नम जे दरवाज़नि मां दाख़िलु थियो ऐं उन में पिया रहो कील अदखुलुल अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़िहा हमेशह बेस मसवल मुतकबरीन उते जेका टेगर पे कयव दुनिया में ऐं हीअं हथ करे हलंदा हो छाजो क़ुर छाजी माना ऐं मौलवियुनि जा कम आहिनि त हाणे इहा जाइ तव्हां तकबर वारनि खे हिते बेइज़तो करे जहन्नम में रखाइबो ऐं पोइ तव्हां एॾी तव्हांजी बेइज़ती थींदी तव्हां थींदी ऐं जन्नत वारा तव्हांखे ॾिसंदा पिया मथां बिल्कुलु इहा सीन हिक ॿिए खे ॾिसंदा वमन ख़फ़त मवाज़िनूं पोइ जंहिंजी ताराज़ी हल्की थी माना नेकियूं घटि थियूं ऐं बदियूं वधी वियूं फ़उलाइक लज़ीन ख़सिरू अनफुसहम इन्हनि पंहिंजे पाण खे नुक़सानु ॾिनो फ़ी जहन्नम ख़ालिदीन हमेशह जहन्नम में रहंदा तल्फ़ह वजूहुम बाहि चहिरे खे साड़ींदनि अनार वहूं फ़ी अकालून तंहिं करे चहिरा कारा थी वेंदनि माना हॾा ॾिसण में ईंदनि बुछड़ी शिकिल थी वेंदी पोइ नादा असाब नार असाब जन्नत हाणे पादर त खाइनि वेठा जहन्नम में पर मथे जो निहारींदा त उहो जन्नत में मिट माइट हूंदा ॾिसण में ईंदा उहो निहारींदा हूंदा हिननि खे त चवनि था हुननि खे छा चवंदा अन अफ़ीदु अलैना मिनल मा ओ मा मिमा रज़क़कुमुल्लाह त चवंदा अदा हाणे मिसाल तौरु हेठि पंहिंजो पुटु आहे मथे पीउ आहे हेठि धीउ आहे ऐं मथे माउ आहे चवंदो अमा 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 थोरो पाणी त हेॾे उछलाए पाणी त ॾे या ओ मेमा रज़क़कुमुल्लाह या जेको खाओ वेठी हेॾी रखिया त थाल भरिया पिया अथई फ्रूटनि जा हिकिड़ो त हेॾे ॾे त उहे चवंदा कालू इन अलाह हरमहुमा लिल काफ़रीन इहे ॿई शयूं खाइणु पीअणु ऐं पाणी काफ़रनि ते हराम कयूं आहिनि पोइ अलाह पोइ चवंदा हाणे कमु कोन थो थिए पोइ अलाह साईं खे था वरी चवनि रबना आख़िरजना मिना अलाह साईं हिकिड़ो सेकंड चांस ॾे तव्हां कढो असांखे फिन उदना फ़इन ज़ालिम जे असीं साॻियो वरी कमु करे ऐं अहिड़ा ई कयूं त पोइ असां ॾोहाई आहियूं त अलाह चवंदो ख़ाल अक्सऊ फ़ी आहे चई ते फाथा पिया हुजो वला तूं कलीमुनी हाणे तव्हांजी मां ॻाल्हि न ॿुधंदुसि ऐं लाइनूं कटे छॾींदो अलाह साईं कम्यूनिकेशन लाइन कटिजी वेंदी वहुम यस्तर ख़ून फ़ी आहे उते बि रड़ियूं पिया कंदा रबना आख़िरजना नामल सालिहन चवंदा अलाह साईं सेकंड चांस ॾे त असां नेक अमल कंदासीं गैरल जी कुना नामल जेके हिन दुनिया में असां उन वक़्तु न कया त अलाह चवनि थो त तव्हांखे ही कोर्स जो किताबु ॾिनो हुअमि हिननि मां तव्हांजो पेपर हलियो पिए तव्हां मार्कूं न खयूं पास न थियो छो त कोर्स ई तव्हां पढ़ियो कोन्हे को त ऐं ॿियो त मूं तव्हांखे हिन पेपर जे लाइ तव्हांखे जेको टाइम मूं रखियो 60 साल रखियो हा जंहिंजी 60 साल खां अॻु में मरी थो वञे 40 35 में त उनखे ग्रेस मार्कूं मिलंदियूं उनजे वरी मार्कुनि जो पास थियण जो थ्रेशोल्ड ॿियो हूंदो पर जंहिंखे 60 साल मिलिया त माना उनखे पूरो टाइम मिलियो आहे त उनजो को हुनखे ग्रेस मार्कूं कोन मिलंदियूं ऐं को जो उज़ुर क़बूल कोन कबो त अलाह चए थो अवलम नुअमिर कुम मां यतज़कर फ़ी मन तज़कर चई मां तव्हांखे एतिरी उमिरि न ॾिनी जेतिरीअ में तव्हांखे सुधरणो हुजे त सुधरी वञो आहे जा कुम नज़ीर जॾहिं की अलाह जो रसूल तव्हांखे हिदायत करे वियो ऐं तव्हांखे ॾसे वियो त जंहिंजी 60 साल उमिरि थींदी उन खे को ग्रेस मार्कूं न मिलंदियूं न को वरी उन जो को उज़ुर क़बूल कयो तव्हांखे मिलियो ऐं हाणे छाजे लाइ तव्हां को सुधरणो हुजे हा तव्हां सुधरी वञो आहे फ़ज़ूक़ू फ़मा लिज़ालिमीन नसीर ऐं हाणे तव्हां इहो मज़ो चखो ऐं ज़ालिमनि जो हिते को संगती कोन्हे को तंहिंजे करे हीअ हदीस अची सही बुख़ारी में आज़र लाइल अमरीन अख़र अजलो हता बलगू सिद्दीन सना अलाह ताला कंहिंजो बि उज़ुर क़बूल न कंदो जंहिंखे 60 साल उमिरि मिली छो त पेपर जो टाइम आहे ॾिसो न तव्हां हूअं इम्तिहान ॾियो था केमिस्ट्री फिज़िक्स 3 कलाक जो टाइम हूंदो आहे न त 3 कलाक जेकॾहिं तव्हांखे टाइम मिलियो ऐं फेल थियो त ॾोहारी तव्हां हो न हा बाक़ी को जलवो थी वञे अधु कलाक खां पोइ हंगामो थी वञे तव्हांखे कढी छॾनि त पोइ तव्हां केस कंदव साईं असां इम्तिहान वरी वठो पर हिते त हुनखे 3 कलाक पूरा मिलिया त थोरी चवंदा त वरी इम्तिहान वठो हिते बि अलाह साईं चए थो 60 साल मिलिया त हाणे गोड़ न कयो मूंसां मां चाहियां थो त जेके उते नव अफ़सोस जा जेके तरीक़ा आहिनि जेके उते तव्हां कंदव उहो तव्हां ॿुधो ही क़ुर में आहिनि सभई ऐं काश
मैं मट्टी होता। या लैतनी क़द्दमतु लिहयाती, ए काश मैंने अपनी आखिरी जिंदगी के लिए कुछ किया होता। या लैतनी लम ऊत किताबियह, ए काश मुझे मेरा नामा अमाल ना दिया जाता। या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला, ए काश मैं फलां को दोस्त ना बनाता। या लैतना अतअना अल्लाह व अतअना अर्रसूला, ए काश हमने अल्लाह और उसके रसूल की फरमा बरदारी की होती। या लैतनी इत्तखज़तु मअर रसूल सबीला, ए काश मैं रसूल का रास्ता अपना लेता। या लैतनी कुन्तु मअहुम फअफूज़ फौज़न अज़ीमा, ए काश मैं भी उनके साथ होता तो बहुत बड़ी कामयाबी हासिल कर लेता। या लैतनी लम उश्रिक बिरब्बी अहदा, ए काश मैंने अपने रब के साथ किसी को शरीक ना ठहराया होता। या लैतना नुरद्दु वला नुकद्दिब बिआयाति रब्बिना व नकून मिनल मुअ्मिनीन, ए काश कोई सूरत ऐसी हो के हम दुनिया में फिर भेजे जाएं और अपने रब की निशानियों को ना झुटलाएं और ईमान लाने वालों में शामिल हों। मौत के बाद या लईतनी जो तर्जुमो कयो थो ए काश, पर मां सिंधीअ में कंदुमि असांखे थुक हुजे। या लईतनी असांखे थुक हुजे जो असां हे कम छो न कया। इहे नव ई जेके पाण खे इंसान हुते चंबा ऐं थुकूं हणे थो, इहे चवे थो, इहे क़ुर में मौजूदु आहिनि। तंहिंजे करे मां ब्रेक वठां थो, इनशाला बाक़ी पार्ट ब्रेक खां पोइ कंदासीं। अस्सलाम वालेकुम। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी लाखो। अॻिते हलूं था। हाणे हुननि जी लाइन जो कटिजी वई त हाणे अलाह तन सां ॻाल्हाईंदो कोन, चए थो हाणे मूंसां न ॻाल्हायो। पोइ वरी वञनि था हुन फ़रिश्तनि ॾे दारोगनि ॾे, छा था चवनि, बिस्मिल्लाह रहमानी वकाल लज़ीफ़ी नार ले ख़ज़नत, ते जहन्नमी हुनखे दारोगे खे वञी चवंदा, जेको फ़रिश्तो आहे दारोगो जहन्नम जो, उदू रबकुम, हाणे तूं भला रब सां ॻाल्हाए, युख़फ़िफ़ अना यौमन मिनल अज़ाब, हलो कढे नथो पर अॼोको ॾींहुं असांखे थोरो रिलीफ़ ॾे अज़ाब मां। त उहो फ़रिश्तो साॻी ॻाल्हि थो करे, चए थो कालू अवलम तक तातीकुम रुसुलकुम, भई न छा तव्हांजे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे चिठियूं सवली ॿोलीअ में तव्हांखे अलाह जूं आयतूं कोन पहुचायूं। कालू भला, चई हा साईं पहुचायूं अथई। कालू फदू वमा दुआओ काफ़ी इलाह वज़न, चई बाबा तव्हां पाण रड़ियूं कयो, पाण पुकारियो, पर उहा इन्हनि जी हींअर रड़ बेकार आहे, जो कम्यूनिकेशन कटियल आहे, लाइनूं कटियूं, अलाह सां ॿुधंदो ई कोन। फलियोम ला यो ख़ज़ मिनकूं फिदियतुनि, तंहिंजे करे अॼु तव्हां खां न को बदिलो वरितो वेंदो, वला मिनल जी न कफ़रू न काफ़रनि खां, मावा कुनार, तव्हांजो ठिकाणो बाहि आहे, हीअ मौलाकुम, इहा ई तव्हांजी जेका रहण जी जाइ आहे, बेसल मसीर बुछड़ी जाइ आहे। अलाह फरमाए थो, इज़ा वक़अतिल वाक़िया, जॾहिं क़यामत थींदी, लेसिल वक़अत काज़िबतुन, इहो वाक़ियो थींदो, क़यामत थींदी, इन में को कूड़ कोन्हे को, ख़ाफ़िदतुन राफ़ियतुन, इन क़यामत जे रिज़ल्ट जे नतीजे में के जिन जो दर्जो ऊचो थींदो, के हेठि थींदा, के जहन्नम जा थींदा, के जन्नत जा थींदा। इज़ा रुजतिल अर्दु रजा, ऐं पोइ जॾहिं ज़मीन खे धोॾिबो, बुसतिल जिबाल बसा, जबल पूरी तरह ज़रियूं ज़रियूं थी वेंदा, कान धाबान ममबसा, बल्कि ईअं ॼण वारीअ जा ज़रा ज़रा थी उॾामंदा आहे पहाड़ वॾा। व कुंतुम अज़वान सलासा, ऑटोमेटिकली तव्हां टिनि ग्रुपनि में विरहाइजी वेंदो। असाबुल मईमन मां असाबुल मईमन, हिकिड़ो साॼे पासे थींदा ग्रुप थींदो, असाबुल मशअम मां असाब, ऐं ॿिया वरी खाॿे पासे, माना सॼी दुनिया जा माण्हू ईअं विरहाइबा। वरी साबिक़ून साबिक़, वरी हिन ॿिन्ही खां अॻियां वरी हिकिड़ो टोलो हूंदो, उलाइकल मुक़रबून, इहे वरी अलाह जा प्यारा वधीक हूंदा, छो त हिन वॾो कमु कयो आहे। फ़ी जन्नात नईम, इहे वेंदा जन्नत में। सुलसुल मिनल अवलीन कलील मिनल आख़िरीन, रसूल सलाम जे सहाबिन जे ज़माने में 3 हिसो हूंदा, पर असांजे हिन ज़माने में थोरा हूंदा। ठीकु आहे। उन खां पोइ असाबुल यमीन मां असाब यम, जेके साॼे पासे वारा हूंदा,
इहे बि वेंदा फी सिदरिन मखदूद ऐं माना जन्नत जे हिकिड़े क़िस्म में, ऐं माना हुन साबिक़ून करण जो दर्जो जन्नत में घटि हूंदो। सुलतुन मिनल अवलीन व सुलतुन मिनल आख़िरीन, चङो गच अॻियनि में बि हूंदो, चङो गच असां मां बि हूंदो, पोयनि मां बि हूंदो। असाबुल शिमाल जेके खाॿे पासे हूंदा, मां असाबुल शिमाल इहे केरु आहिनि, फी समूह हमीम इहे वेंदा दूंहें ऐं तते पाणीअ में, व ज़िलिन में यहमूम ऐं कारे दूंहनि जे पाछनि में, ला बारदियूं वला करीम जेको न थधि हूंदी न को जेको आहे सो करीम हूंदो। इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिक मुतरफ़ीन, इहे जेके खाॿे पासे वारा हिन दुनिया में ॾोकड़ कमाइण वारा, पैसनि वारा, वॾेरा, राशी, वज़ीर, अलाह ताला मां नालो कोन थो वठां, केतिरा वज़ीर अलाह जा नेकबाना आहिनि, मां नथो चवां, पर जेके वॾा चओ त मुतरफ़ीन जे वटि पैसो हूंदो ऐं मोस्टली हराम जो पैसो, या अंग्रेज़ हिननि खे 60-60 एकड़ ॾेई विया आहिनि, उन जे करे इहे जेके अंग्रेज़नि छो ॾिना इन्हनि जे ख़ानदाननि खे 40-40 हज़ार एकड़, इन लाइ त तव्हां माण्हुनि खे पादर हणी ऐं सुक करे विहारियो त असांजे ख़िलाफ़ु एजिटेशन न कनि। इहा पॉलिटिकल डिवीज़न जेका हिननि क़ाइमु कई। ऐं केरनि कानू युसरून अल हिंसिल अज़ीम, ऐं उहो शिरक ते ज़िद कंदा हुआ त मुअनि खां घुरो, मुअनि खां घुरो। कानू यकूलून, ऐं पोइ वरी यकीन कोन हूंदो त मरंदासीं, चवंदा ऐज़ा मितना व कुन्ना तुराबऊं ऐज़ा मां चई भला इहो सोचियो त सही, जॾहिं असीं मरी वेंदासीं, हॾा बॾा ॻरी वेंदा, इना लाइ मबूसूं, पोइ कीअं जहिड़ा थींदासीं? जॾहिं ॻरी विया हॾा त छा जा जहिड़ा, बसि मौत थियो त माना मौत थियो। अब आबाउन अवलून, या असांजा अबा ॾाॾा जेके मरी विया आहिनि को उथियो आहे क़बर मां हींअर, यानी ईअं चवंदा। पोइ अलाह फरमाए थो फलौला इज़ बलगतिल हुलकुम, चई तव्हांजो को बि अज़ीज़ आहे ऐं ॾिसो त मरे पिए थो, हाणे साहु निकिरेसि थो। अंतुम हैन इज़िन तंज़ुरून, ऐं तव्हां त मथां वेठा आहियोसि, खट ते निहारियोसि पिए था। लेकिन अलाह चए थो नहुन अक़रब इलैहि मिनकुम, अलाह चए थो आऊं त तव्हां खां वधीक हुन सां वेझो आहियां, वलाकिन ला तुबसिरून, पर तव्हां ॾिसी कोन था सघो। हाणे अलाह जो वेझो आहे, तुंहिंजा फ़रिश्ता आहिनि जेके सकरात में साह था कढनि। फलौला इन कुंतुम गैर मदीनीन, बाक़ी तव्हां हिते पाण खे टेगर वारो था सम्झो त बसि सभु कुझु हीअं हथ करे हलो था, पेजारनि मां लहो था, पाण खे अलाए वॾो बुज़ुर्ग था सम्झो। जेकॾहिं तव्हां अलाह जे हुकुम में न आहियो, अलाह जो तव्हांजे हुकुम नथो हले, एॾी तव्हांखे पावर ऐं टेगर आहे, तर्जून हा इन कुन सादिकीन, त हे मरे पिए थो, पंहिंजो साहु मोटायो न, जेकॾहिं तव्हां सचा आहियो, मोटाए ॾेखारियो साहु। हिते त चुप करे वेठा हो, हाणे मरी वियो त मरी वियो। वाह अम्मा इनकान मिनल मुक़रबीन, बाक़ी जेको तव्हांजो बुज़ुर्ग मरी वियो आहे, जे आहे अलाह जे बाननि मां, व रूहूं व रईहान व जन्नतूं, त उन्हनि खे सुरहाण ख़ुशी जन्नत जा बाग़ मिलंदा। व अम्मा इनकान मिन असहाबुल यमीन, ऐं जेकॾहिं हीअ इन साॼे पासे वारे ग्रुप में हूंदा, फ़सलाम लक मिन असहाब यमीन, इहे बि जन्नत वेंदा, इन्हनि खे बि सलाम हुजे। व अम्मा इनकान मिनल मुकज़बीन दौलीन, ऐं जेकॾहिं खाॿे पासे वारे में हूंदो अलाह खे कूड़ भाईंदड़ ऐं गुमराहनि मां हूंदो, पर नुज़ुलुन मिन हमीम, अचण साण त पहिरीं हिनखे ततल पाणी मथां विझंदा, तसीरत जहीम ऐं गहले दोज़ख में उछलाईंदा। माना महिमानी छा सां थींदी, हुननि जी थींदी शरबत सां, एयर कंडीशन सां, जेको मां तव्हांखे ॾसियो, ऐं हिन खे अचण साण ततो पाणी मथां विझंदो, खल सड़ंदसि, तसीरत जहीम ऐं दोज़ख में घेइणा। इन हाज़ा लहुल हक़ुल यकीन, अलाह चए थो हे जेके तव्हां क़ुर में ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, इहो 100% यकीन कयो थींदो। इन हाज़ा लहुल हक़ुल यकीन, जे हिन क़ुर खे अलाह जो क़ुर सम्झो था त इहे सीन थींदा। इन हाज़ा लहुल हक़ुल यकीन, ऐं वरी उन खां पोइ अलाह चए थो अलम यान लिल्लज़ीन आमनू तख़्शअ क़ुलूबुहुम ज़िक्रिल्लाह, चए थो अञा तव्हां हेॾी उमिरि थी थो की पोढ़ा थी विया हो, 30 सालनि जा थी विया हो, 40 सालनि जा थी वियो, त छा अञा तव्हांखे उहो टाइम कोन आयो आहे जो अलाह जे यादि करणु वक़्तु हे जेको क़ुर पढ़णु वक़्तु तव्हांजी दिलूं ॾकनि, वमा नज़र मिनल हक़, जेको क़ुर सचो आहे, इन जो तव्हां ते असरु ई कोन थो थिए। घणी उमिरि तव्हांजी थी वई आहे, माना अञा हिन क़ुर मां तव्हांखे असरु कोन थो थिए। वला यकूनू कल्लज़ीन ऊतुल किताब, तव्हां उन्हनि जहिड़ा न थी ॾियो जिन खे क़ुर ॾिनासीं, मिसाल तौरु हिंदुनि जा वेद आहिनि, बाइबल आहे या तौरात आहे, फ़ताल अलैहिमुल अमद, पोइ छा आहे त 40-50 साल उमिरि थी वई, फ़कसद क़ुलूबुहुम, क़ुर ॾे न विया त दिलूं सख़्ती वियनि, व कसीरुनि मिनहुम फ़ासिकून, ऐं मंझां घणा बेदीन हुआ ऐं नाफ़रमान हुआ। तंहिंजे करे रब फरमाए थो साबिक़ू, माना कॉम्पिटिशन कयो, डोड़ो, इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम, रब जे बख़्शिश तरफ़, व जन्नतिन अर्दुहा कअर्ज़ समा वल, उन जन्नत खे हासिलु करण लाइ जंहिंजो जेको बरो आहे न हिन यूनिवर्स जेतिरो आहे, उइदत लिल्लज़ीन आमनू बिल्लाहि रुसुली, उन्हनि लाइ तयारु कयो आहे जेके अलाह रसूल जे चवण ते ज़िंदगी गुज़ारींदा।
ज़ालिक फ़ज़लुल्लाह, इहो अलाह जो वॾो फ़ज़लु आहे, यूती मैश ऐशा जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए, वल्लाहु ज़ू फ़ज़ल अज़ीम, बेशक अलाह वॾे फ़ज़ल वारो आहे। बाक़ी हिन दुनिया में रब साईं फरमाए थो, मां असाब में मुसीबतनि फिल अर्द वला फ़ी अनफुसिकुम, तव्हांखे हिते का तकलीफ़ पहुचे थी या का बीमारी पहुचे थी, इला फ़ी किताबिन मन क़बल अन नबरहा, इहा तव्हांजी क़िस्मत में लिखियलु आहे, इहो थियणो। इहो इन लाइ थो अलाह साईं मां तव्हांखे इन लाइ आथत ॾियां थो त इन ज़ालिक अलाह यसीर, इहो अलाह ॾे आसान आहे। लिकई ला तासूम अलामा फ़ातकुम, तंहिंजे करे तव्हांजी ख़बर आहे त इहो क़िस्मत में अचिणो आहे, तंहिंजे करे इन ते जेको तव्हांजे हथनि मां वञे थो इन ते अरमान न कयो। वला तफ़रऊ बि माताकुम, या तव्हांखे माल मिले थो त वरी टेगर न कयो, लय न कयो। वल्लाहु ला युहिब्बुल मुख़्तालिन फ़ख़ूर, जेको टेगर करे थो ऐं पाण खे ऊचो थो सम्झे, ऐं हालांकि 90% हराम जे पैसनि ते टेगर था कनि, 90%। ऐं हे जेके अंग्रेज़ 60,000 एकड़ ॾेई विया, उहे बि ईअं आहिनि, पंहिंजी त कान कमाई ते हिनखे ॾोकड़ मिलनि, हे त माण्हुनि खे दॿाइण लाइ अंग्रेज़ इहे ग्रुप ठाहे विया। त चए थो त अलाह इन टेगर करण वारनि खे दोस्त न रखंदो आहे। हाणे इनशा अल्लाह जेको असांजो सुभाणे प्रोग्राम थींदो, उन में पहिरीं त ईद जेका फ़ितर आहे उन जा कुझु ॿुधाईंदासीं त इनखे तव्हांखे छा करिणो आहे, ऐं जेको मोस्ट इम्पॉर्टेंट जेको सुभाणे ॻाल्हि थींदी उहा आहे त तव्हां इन जो फ़ितरो ॾियो। माना जेतिरा घर जा भाती आहियो उन मां तव्हां हिकु साह, हाणे साह माना जेकॾहिं तव्हां का 2.5 किलो खां 3 किलो ताईं अची थो वञे, त तव्हां उन्हनि ग़रीबनि खे एतिरे टाइम ईद खां अॻु में पहुचायो जो पचाए सघनि, पोइ फजर जो ॾियो, राति जो ॾेई छॾियो, हर भातीअ हिसाब ॾियणो आहे। इहो तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि। अच्छा, सुभाणे को जेको मुंहिंजो आख़िरी प्रोग्राम आहे हिन रमज़ान जो, इन में मूं छा कयो आहे जो मां हे ॾिसो न, हे 30 ॾींहं ही मां सहरी टाइम में मां तव्हांखे ही सहरी टाइम ते क़ुर ॾिनो आहे। ऐं मां छा कयो आहे, हर सीपारे मां उहे आयतूं मूं सिलेक्ट कयूं आहिनि जेके मुंहिंजे नज़र में असांजे मुआशिरे ऐं हाणोके हालात लाइ अहम आहिनि। पोइ मां छा कंदुसि, सुभाणे मां पहिरें रोज़े ते जेके मूं सिलेक्ट कयनि उन्हनि मां वरी हिकु ॿ आयतूं इम्पॉर्टेंट वधीक सिलेक्ट कंदुसि। त माना सुभाणे तव्हांखे पहिरें रोज़े जूं कुझु हिकु ॿ आयतूं ॿुधाईंदुसि, ॿिए रोज़े जी ॿुधाईंदुसि, इन 30 रोज़नि जूं मां सिलेक्टेड आयतूं पोइ 60 थियूं थियनि, जेकॾहिं ॿ बि खणा त 60 खनि आयतूं उहे मां ॾसींदुसि। ॿियो ईद उल फितर जी तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ रमज़ान शरीफ़ तव्हांखे मिलियो आहे त तव्हां मग़फ़िरत करे पोयों गुनाह माफ़ु करायो, ख़ुदा खे मञो। हे जेको पोयों जेको तव्हांजो आहे न हिसाब किताब, उनखे क्लियर करायो। जेकॾहिं तव्हां हराम खाधो आहे, रुश्वत खाधी आहे, अदा खां तौबा कयो, पर उहे पैसा पोइ तव्हां इस्तेमालु न कंदव, इहो यादि कजो। इहे पैसा पोइ इस्तेमालु न कंदव, तौबा कयो। हाणे इनखे डिस्पोज़ कीअं कबो तव्हां पाण फ़ैसिलो कयो। ग़रीबनि खे ॾियो, इस्पताल ठारायो, कंहिं न कंहिं कम में लॻाए ॾियो, या हुकूमत खे वापसि कयो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।